वली दादा तुझो हिन तरफ वञण ठीक कोने। या बेवकूफी होंदी तुझी, बहादुरी न। शेर खान पूरी तैयारी से बीठो है, खबर ना है तो कहिड़ी ओट ॾिनी बीठो आहे। दिलदार तू घबराए न, अहिड़नि खे मुंहुं ॾियण मां चङी तरह ॼाणींदो आहियां। वली दादा बेवकूफी न कर, हेॾा निकिरी वञ। पर दिलदार हेॾो दगा घिटी ॿाहिरि कोन थी निकिरे। ठीक आहे वली दादा, तू गाड़ी वापस मोटाए, मां तो तोखे ॻोठ खां ॿाहिरि छॾे अचां। खाना मां हाणे वली दादा खे ॾिसी आयो आहियां, शहर पियो वञे। कहिड़े पासे? हिन पासे। अच्छा हिन पासे। माना त ज़िद तां न मुड़ंदे। बाबा मां चयोमांइ न, गाड़ी मोटाए, जिद छॾ। हल जेका तुंहिंजी मर्ज़ी। अच्छा चाची पैसा घणा अथई? जल्दी ॾे, कम में आहिनि, जेसिताईं बाबा मामा वारा न मोटी अचे। अबा मूं वटि किथां ॾियां पैसा? हिननि त मूंखे कंगाल करे छॾियो आहे। मूं वटि हिकिड़ो रुपयो कोन छॾियो अथनि। चाची तोखे लाचार त कोन हुयो, हातिम ताईं थियण जो। घिटीअ में हुया, घिटीअ में ई रहण ॾींदा। उतां गेले घर वठी अचण जी कहिड़ी ज़रूरत हुई? ख़ैर हाणे त बाबा बि कोन्हे, कंहिंखां पैसा वठां? अबा मूंखां ग़लती थी वई, मूं गुनाह कयो। ओ चाची इन्हीअ ग़लतीअ जो कुफारो आहे, हिननि खे हितां तड़े कढण जो। अबा इहो मूंखां कोन पुॼंदई। चाची मां हिन वक़्तु बास जे मूड में न आहियां। जल्दी कर मूंखे पैसा ॾे, मूंखे तमामु सख़्त ज़रूरत में आहिनि। चयमि न त मूं वटि रुपयो बि न आहे। नथो यकीन अचई त मस्जिद में हला। इहो जबल जबल ओ न, कुझु बि न आहिनि त बसि मां ॿिए हंधि ॾिसां थो। राणी तो वटि पैसा आहिनि? आहिनि त सही, पर मां रुस्तम जी इजाज़त खां सवाइ नथी ॾेई सघां, न त वरी काविड़जी पवंदो। किथे ही अदा जे दुश्मन जबल खे वठी हिते त नथा रहनि। छा थो ॾिसी? चाचा ॾिसां पियो त हितां कंहिं तरीक़े सां निकिरी सघूं था। चया हिते फतकण अजायो आहे, हितां कोन निकिरी सघंदासीं। चाचा असीं जबलनि जा रहाकू आहियूं, पहाड़ कटे रस्ता ठाहे छॾियासीं। ये कच्ची दीवार तोड़ण को मसइलो कोन्हे। इहा तुंहिंजी भुल आहे, हितां निकिरण नामुमकिन आहे। चाचा नामुमकिन खे मुमकिन बणाइण मुंहिंजो कमु आहे, तूं परेशान न थी।
चाचा आज़ादीअ जो हथियार असांजे हथ में अची वियो। पता को अची न वञे। चाचा तरते भी पता को अची न वञे। ठीक है, तू जल्दी करे अच। सौट्रा दवा हिन जे मथां ज़रो बि असर कोन थी करे। मूंखे पूरी पक आहे त हिन जे जिस्म में कारतूस जो को छिरो रहिजी वियो आहे। सौट्रा कंहिं सुठे डॉक्टर खे वठी अचणो पवंदो। सौट्रा मां पंहिंजे यार जे लाइ डॉक्टरनि जी लाइन लॻाए छॾी, पर मूंखे ख़ौफ़ आहे त कंहिं बि माण्हूअ खे शक पए त असां जबल जी मदद था कयूं त हू वलीदाद वारनि खे ॿुधाइण में देर ई न कंदो। वलीदाद वारनि खे मुंहुं ॾेई वठंदासीं। पहिरियां जबल जो सोच त हिन खे कीअं बचायूं। हिकु सुठो डॉक्टर सुझे थो, जवाब भी कोन ॾींदो, पैसा खणी सवाया वठंदो, पर ख़ैर शाम वञी उनखे वठी थो अचे। पहिरियां राणी हूंदी हुई त घर जो को न को कमु कराईंदी हुई। हाणे त अकेली सूरनि में पइजी वई आहियां। घर जो कमु कयां, माल खे ॾिसां या पुलिस जे ख़ौफ़ खां पंहिंजो पाण खे होशियारु रखां। भाॼई तो कहिड़ा खून कया आहिनि या कंहिंजा धाड़ा आया थी जो तोखे पुलिस जो ख़ौफ़ वकोड़े वियो आहे? इहे पई पुछी, ॼण तोखे का बि ख़बर कान्हे। तुंहिंजे भाइरनि सॼो मुल्क ॿारे छॾियो आहे। पोइ छा पुलिस कुझु बि कान कंदी? जेको कुझु कंदी न अदा वारनि जे लाइ कंदी। तोखे पुलिस वारा पकड़े पंहिंजे लाइ मुसीबत पैदा कोन कंदा। छा चई? मां मुसीबत आहियां? हाँ, ऐं तूं? बस भाॼई बस, मां तोसां झेड़ो करण न आई आहियां। मूंखे इहो ॿुधाए त अदा किथे आहे? जॾहिं ख़बर बि अथई त हू घर में वेहनि किथे था, वरी बि पुछी थी। अल्लाह, पोइ बि तोखे ॿुधाए त निकिरंदो आहे न। मौलादाद जेल में पियो आहे, जेल में। इहा त ख़बर आहे। ऐं वलीदाद उनखे छॾाइण लाइ वियो आहे। को कमु हुजे या को न्यापो त मूंखे ॿुधाए छॾ। अदा वलीदाद वारनि जे लाइ कम जी ॻाल्हि आहे। अदा ईंदो त उनखे ई ॿुधाईंदसि। तोखे ॿुधाए करे मूंखे शहर में पड़ो न आहे ॼाणाइणो। भले ख़ुदा जी कुदरत आहे, हाणे हीअ बि मूं लाइ सियाणी थी वई आहे। हा, आहियां सियाणी भाॼई, तोखां 100 भेरा सियाणी आहियां। हाओ, सियाणी त आहीं, ऐं तॾहिं त मुड़ुस कोहाई पई। ओ भाॼई, मुड़ुस मां न हिन कोराया, मुड़ुस तो कोरायनि तो। मां चवाई थी त ठहियो हाणे ठहियो, छॾियो जहिड़े खे। अॻे ई मां ॿाहिरां बेज़ार थी आयो आहियां, वधीक मूंखे बेज़ार न कयो त कयांव ॿिन्ही खे पूरो। अदा, मां तुंहिंजे लाइ कम वारी ॻाल्हि खणी आई आहियां। जेकॾहिं ॿुधंदे न त इहे सभु बेज़ारियूं ख़तम थी वेंदई ऐं ॾाढो ख़ुशि थींदे। ॻाल्हि कर। अदी, जेकॾहिं तुंहिंजो शक सही आहे त जबल खे रब्बू रहायूं वेठो आहे,
त पोइ इन्हनि जा लाश दफ़नाइण वारो को बि न हूंदो। बाबा साईं, बाबा साईं, मूं दिलदार खे वली दाद जी मदद कंदे गॾु वेंदे ॾिठो आहे। हाणे मूंखे पूरी पक आहे सचल खे मारण वारो ॿियो न दिलदार ई आहे, दिलदार। मञा थो त वली दाद जी मदद कंदो हूंदो, पर दिलदार सचल खे छो मारींदो? सचल सां कहिड़ी दुश्मनी? बाबा साईं, दिलदार वली दादार जो माण्हू आहे ऐं असांजे विच में वेही नंबर वार असां सभिनी खे मारींदो। ऐं हिन सचल खां पोइ मुंहिंजो नंबर आहे ऐं पोइ तव्हांजो नंबर आहे। जानू, ये ॿारहणियूं ॻाल्हियूं न कर। दिलदार को धारियो न आहे जंहिंखे रेशम या असां को नथो सुञाणे। दिलदार खे जाऊं सुञाणा न त मुंहिंजे इज़त जे मथां दाग न लॻे हा। तूं पंहिंजी इज़त खे पाण ते बदनाम करीं। दिलदार कुझु बि न आहे कयो। अकबर, जल दिलदार कुझु न कयो, चोरनि वांगुरु न लिखे हा, साम्हूं अचे हा। दिलदार त अॼु बि तो सां ॻाल्हियूं करण लाइ तयारु आहे जानू। बाबा साईं, बेग़ैरत न आहियां जो हू मुंहिंजे इज़त में अखियूं विझे ऐं हुन सां ॻाल्हियूं कयां। इहे अजय इल्ज़ाम आहिनि दिलदार जे मथां जानू। बस हाणे अकबर, बस तूं हाणे तो घणो मुंहिंजे लाइ सियाणो न थी। दिलदार खे पाणे मूं ॾेई विझंदुसि। बाक़ी बाबा साईं जूं अखियूं पूरलियूं हुयूं, उन खे आउं आगाह करण आयो आहियां। बाबा साईं, मुंहिंजो फर्ज़ हो तव्हांखे ॿुधाइण। हाणे तव्हांजी जेका मर्ज़ी। हाणे दिलदार जे तरफ़ां तव्हां अखियूं खोलियो या पूरियो। जो कुझु बि थी पए त मूं ते महिर न ॾिजो त को मूं तव्हांखे आगाह न कयो। अकबर, जानूअ जे ॻाल्हियुनि में केतिरी सचाई आहे? बाबा साईं, दिलदार खे बदनाम करण जे लाइ नई चाल आहे। थी सघे तो वली दाद ॻोठायो हुजे, हुन सां हथ मिलायो हुजे। इन में का वॾी ॻाल्हि त न आहे। अधी भागुल बीमार आहे छा? बीमार किथे आ? या कुराड़ी मकर पई थी करे मकर जी असां हितां निकिरी वञूं। असां चिचड़ायूं, चिचड़ा जंहिंखे चिंबड़ू न असुल न छॾियूंसि। ही मरीज़ आ? हाँ, मरीज़? मां त मरीज़ न आहियां। चाची, कुछ समझण जी कर। छा थियो चाची खे? कुछ भी ना है मुखे। ही रब्बू मुखे ज़ोरी बीमार पियो करे। ओ चाची, तू बीमार नहीं पर कमजोर सी पई आई। इन करे मां डॉक्टर साहब के वठी आयो आहियां। मुखे का कमजोरी ना है, वधीक मुंजो रत न साड़। अब्बा जे कमजोरी थी पई थसे त को छेलो कोई खाराए से बेड़ा इने सदके में बटे ग्रह असां भी खाई वठंदासे। बस हाणे बस, असां के आपा जे सिर जी तव्हां के अर्गो खाइण जी। बाबा तुझे घरां जेको खाइण लाइ मिले थो न, ठीक आ। दरवेश आहियां, दुआ कंदो साईं। दुआ कंदो वडो को निभाइबो ही। जीअं ई घर में पैर रखियो थई, हिक न बि असां के छॾे ई कोन थी। दरवेश आहे, दुआ कंदो साईं।
अच्छा डॉक्टर साहब अबा ये तो के समझी विया आहिनि छा ॾाढो ॻाल्हि कंदो ॾाढो त पिणे जॾहिं ॼाओ त दाईअ खां दाह निकिरी त ग़रीब जे घर में गुनाह ॼाओ आहे अब्बा शेर खान मुझे बचने की क्या खबर पई न चाची अञा को भी आसरो ना है मिलियो शेर खान जेकॾहिं वली दादा वारनि जो भाउ अनवर ज़िंदा आहे त उहो वापसि करे अदा बेजार ऐं मोर खे छॾाए अचे चाची अनवर के मारण में जबल ॾाढी तकड़ कई छा अनवर ज़िंदा नाहे रहियो न चाची जिंदा ना है त पोइ ॾाइण मुंहिंजे बचड़े खे ज़िंदा कीअं छॾींदा जेकॾहिं हयाती हूंदस त मोर खे केर भी मारे नथो सके हला कंदो त चाचा बिजार आई मोर ॿई खेरनि सां वापसि ईंदा न न ए ज़ालमन जे चंबे मां किथे था वापसि मोटी अचनि ये सखणा दिलासा न ॾे मूंखे चाची मां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिश कयां पियो शेर खान जेकॾहिं तोखे बुरो न लॻे त मां हिकिड़ी ॻाल्हि चवां हाँ चाची चओ पुट खे बचाइण जे लाइ वली दादा ॾे दिलि चए थी त भलो साईं खणी वञा जेकॾहिं तूं इजाज़त ॾे त न चाची न बिल्कुल न वली दाद जे दर ते हाणे मिंथ मेड़ करण जे लाइ कॾहिं बि न ईंदासीं बाक़ी जल्द वली दाद जे गिचीअ में भाव विझी चाचा बिजार ऐं मोर खे कैद मां आज़ाद कराईंदुसि चाची इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे असांजे घर में केर भी बीमार कोन हो रब्बू डॉक्टर के घर छो वठी आयो इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई खोत बीमार हूंदो तंहिं करे त डॉक्टर खे वठी आया आहिनि बाक़ी हथ में पढ़ाइण लाइ त डॉक्टर खे कोन वठी आया आहिनि जबल असांजी गोलीअ सां ज़ख्मी थियल आहे ॿियो त जबल रूपोश बा शहर में वञी इलाज त कराए कोन थो सघे जनत अदीअ जो शक सही आहे रब्बो ऐं रुस्तम जबल खे पनाह ॾेई वेठा आहिनि पर उनखे किथे रहायो अथनि उन जी का बि ख़बर नाहे हुए सॼो ॾींहुं रुस्तम घर में वेठो हूंदो ऐं हाणे सॼे ॾींहं में घर में पैर ई नथो रखे घर में की पैर रखंदो एॾी लोथ जो विहारियो वेठी आई शाबस आहे माई तोखे मथे में बि सूर नथो पवई भाॼई बेज़ार त आहियां पर छा कयां छा वरी छा कंदी हाणे पादर इन भागन भरी के कढीस घर खां ॿाहिरि जेकॾहिं तव्हां उन्हनि खे पंहिंजो घर मोटाए ॾींदो न त हू असांजे घर मां हलिया वेंदा नको मुंहिंजी हयाती में त उन्हनि खे आऊं हिन घर में वेहण ई कान ॾींदसि हाणे तूं हिन गेल खे छॾ त धीअ खां मूंखे कुझु पुछण ॾे मूं तुंहिंजो वात त कोन ॿधो आहे जेको पुछणो अथई पुछ अधे खां तो मुंहिंजो वात त बंदि कोन कयो आहे पर तुंहिंजो वात बंदि थींदो त मां ॿ लफ़्ज़ धीअ सां ॻाल्हाए वठंदुसि न अदा असांजे घर में केर भी बीमार कोन्हे सोरहा ना पक्का समझ त इहे जबल खे ॾेखारण जे लाइ डॉक्टर खे वठी आया हूंदा भेण तूं रुगो इहा जांच करे ॾे त रब्बू ऐं रुस्तम जबल खे कंहिंजे घर या ओताक में रहायो आहे पोइ जबल सां गॾु रब्बू ऐं रुस्तम जूं कब्रूं बि खोटणियूं पवंदियूं अदा रुस्तम खे मुंहिंजे करे माफ़ कजो बाक़ी रब्बूअ सां जेकी हालत वणेव उहा कजो